अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़र जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़न खे। तू हबीब तू तबीब तू दर्द जो दारूं, दवा आहिनि दिल खे तुंहिंजूं तवारूं। करियां थी कारूं जो बुकी ॿियनियूं न थिए। तू हबीब तू तबीब तू ही डठन डब, तू ॾीएं तू लाहीएं तू ही हादी रब। आहिम ई अजब जीअं वारियो वेज विहारीअ। तू हबीब तू तबीब तू दारूं खे दर्दन, तू ॾीएं तू लाहीएं ॾातर खे ॾुखंदन। तॾहिं फकियूं फ़र्क़ कनि जॾहिं अमर करियो उनखे। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी। अवल अलाह अलीम जंहिं जोड़ियो जग जहान, मिड़नी मख़लूक़ुनि खां ऊचो आहे इंसान। मांझी मर्द महान जंहिं सच जे ख़ातिर सिर ॾिनो। जहिड़ो तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, रिय थंभें रिय थूणिए तूं छपर तूं छांव। कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी, सो ही सो हू सो अजल सो अल्लाह, सो पिरीं सो पसाह सो वेरी सो वाहरू। उभे उभारियाम निखट सभु नी विया, हिकु मयो ॿियो मेंधरो राति सॼी सारियाम। ॻोढ़ा ॻल ॻाड़ियाम सूरज शाखूं कढियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व तआला धणीअ बाझारे जे इंतहाई मिठड़े, इंतहाई पाक, इंतहाई बाबरकत, इंतहाई अज़मतवर अज़ीम नाले सां शुरू करियूं था पंहिंजे हिन कार्यक्रम खे, पंहिंजे हिन प्रोग्राम खे, पंहिंजे हिन सिलसिला तख़ातुब खे, पंहिंजी हिन गुफ़्तगूअ खे, पंहिंजी हिन बज़्म खे, पंहिंजी हिन महफ़िल खे। ऐं उन मिठड़े नाले सां, उन बाझारे नाले सां जेको असां सभिनी मथां एतिरो रहम कंदड़ आहे जेतिरो असां तसवुर बि हरगिज़ कोन था करे सघूं। कॾहिं बि को बि इंसानी अकुल तसवुर कोन थो करे सघे त उहो असां ते केतिरो बाझारो ऐं केतिरो महिरबान आहे। अमां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, आवाज़ सिंध लंडन। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो ही आवाज़ न फ़क़ति लंडन में, न फ़क़ति यूरोप में, न फ़क़ति अमेरिका में, बल्कि सिंध पूरी दुनिया में जिते जिते मौजूदु आहे, यानी पंहिंजे जाग्राफ़ियाई हदुनि सां सिंध जिते मौजूदु आहे उते बि, ऐं सिंधी जिते बि ॻाल्हाई वञे थी, सिंधी जिते बि वसनि था, सिंधी सकाफ़त जिते बि जाले पई, उते उते असांजो ही आवाज़ु पहुचे पियो। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं। सूरज शाखूं कढियूं जी टी मुंद सीज़न 3 जो ही एडिशन नंबर 4, प्रोग्राम नंबर 4 साण करे आऊं आहियां अवां जो मेज़बान, अवां जी ख़िदमत में हाज़िर। मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी। न मां उधमो न मां उॾको न मां जलवो न मां झाती। न मां उधमो न मां उॾको न मां जलवो न मां झाती। बिरह में बदगुमाननि जो न मां भाती न बाराती। न मां खंजर न मां बड़छी न मां कोडर न मां काती। न मां बज़मी न मां रज़मी न अधराती न जज़्बाती।
मुंहिंजे पारां सिकबर सलाम क़बूल पवे। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा मुरकंदा महकंदा बहकंदा टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, कोसो लगे न वाव सजण खे खुदा करे। जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त, अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। अल्लाह तबारक ताला अव्हां जो तन बि दुरुस्त रखे ऐं मन बि दुरुस्त रखे ऐं अव्हां हमेशह ख़ुशियुनि जे पींघुनि में लुॾंदा रहो। आमीन सुम आमीन। मक़सूद गुल साईं जो सिटो आहिनि त दुश्मननि ते रख नज़र ऐं दोस्तनि जो ख़ैर घुर। दुश्मननि ते रख नज़र ऐं दोस्तीअ जो ख़ैर घुर। ख़ुशि रहे आलम सॼो धरतीअ सॼीअ जो ख़ैर घुर। थी न तूं चमड़ो चरिया ऊंदहि जो पूॼारी न थी, रोशनी आहे ज़िंदगी कुझु रोशनीअ जो ख़ैर घुर। सो रब सॼे आलम ते पंहिंजो ख़ासुल ख़ासि रहम ऐं करम करे ऐं भिटाईअ जी इहा आलमगीर दुआ उचारींदे केॾो मन असांजो सुकून वर थी वञे थो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। त समूरा आलम आबाद हुजनि ऐं इहा असांजी दुआ आहे, इहा असांजी हिकिड़ी यूनिवर्सल दुआ आहे। ऐं रब करे त दुनिया जे नक्शे ते सिंध जो नक्शो जाग्राफियाई हदुनि समेत पंहिंजे सकाफ़ती ऐं इल्मी अदबी सुञाण समेत हमेशह पंहिंजी वहदत सां गॾु जीअरो जाॻंदो रहे ऐं मौजूदु रहे। जुमतुल मुबारक जो पाक ऐं बाबरकत ॾींहुं मुहर्रम अल हराम जी 22 तारीख़ 1442 हिजरी जो हिजरी कैलेंडर जे मुनासिबत सां साल बड्डो हले पियो ऐं बड्डो पंहिंजे पोयनि पसाहनि में आहे। अॼु 27 तारीख़ आहे बड्डे जी ऐं 2077 साल आहे बकरमी कैलेंडर या सिंधी कैलेंडर जे मुनासिबत सां। 11 सितंबर जी तारीख़ आहे 2020 ते अॼु असीं अव्हां सां मुखातिब आहियूं। 11 सितंबर 2020 ऐं जंहिं मूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो त चोथों प्रोग्राम आहे सीज़न नंबर 3 जो। हीउ प्रोग्राम सूरज शाखूं कढियो अव्हांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे हर अंगारे ऐं जुमे ते सुबुह जे 10 लॻे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ ऐं UK जे यूनाइटेड किंगडम जे मयारी वक़्त जे मुताबिक़ सुबुह जे 6 लॻे ऐं रिपीट ब्रॉडकास्ट में हीउ प्रोग्राम तव्हीं ॿुधंदा आहियो पाकिस्तान जे मयारी वक़्त मुताबिक़ शाम जे 6 लॻे ऐं मंझंदि जे 2 लॻे बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़। बुल्ले शाह जे कलाम सां आगाज़ करियूं था। अलण फ़क़ीर खां इहो कलाम ॿुधूं था। मिठड़े अलाह जी साराह सां ऐं वाखाण सां पंहिंजे हिन कार्यक्रम जो आगाज़ करियूं था। वसावे बाकी कण कण किण किण कुण कुण चाल ऐ भुलिया यार द मेला होवे तीअं उहो बाकी जुमू चंचर चुण चुण जा हो झुम बरसी बादल आया झुम बरसी बादल आए छुम छुम चेर छिमकाया मां छुम छुम चेर छिमकाया मां तन अंदर में लगियूं तवारूं तन अंदर में लगियूं तवारूं अलवीश कजी पाया मां अलवीश कजी पाया मां अलवीश कजी पाया पाया अलवीश कजी पाया मां अलवीश कजी पाया पाया अलवीश कजी पाया मां झुम झुम बरसी बादल आया चुम चुम छेर छिमकाया अल्लाह 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 ताल तंबूरा तुर तुतियारियूं बणची बाजा बिगलतिया बाजा बिगल प्यारूं ताल तंबूरा तुरत प्यारूं बणची बाजा बिगल प्यारूं छेरन लातियूं छुम छुम कारूं छेरन लातियूं छुम छुम कारूं दर दर बीन बजाया मां दर दर बीन बजाया मां दर दर बीन बजाया बजाया दर दर बीन बजाया मां झुम झुम बरसी बादल आया झुम बरसी बादल आए छुम छुम छेर छिमकाया मां
चुम चुम छेर छिमकाया मां रुम झुम बरसी बादल आया चुम चुम छेर छिमकाया अल्लाहू 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 जोगी लाए में दिया में जोरी दिलरी कसे हम जोराऊं जोरी कसे हम जोरों जोरी लूं अंदर में लाए हम लोरी लूं अंदर में लाए हम लोरी खाकिल में सिर लाया मां खाकिल में सिर लाया मां खाकिल में सिर लाया खाकिल में सिर लाया मां रुम झुम बरसे बादल आया झुम बरसे बादल आया चुम चुम छेर छिमकाया मां चुम चुम छेर छिमकाया मां झुम बरसे बादल आया चुम चुम छेर छिमकाया अल्लाहू अल्लाह हक अल्लाहू अल्लाह हक अल्लाहू अल्लाह इश्क उचांग दुनिया लोली जफर अली जा जलिया जोल जलिया जोली अल्फ बिना बिना है बोली अल्फ बिना बिना है बोल बेटे मूर नभाया मां बेटे मूर नभाया मां बेटे मूर नभाया भाया बेटे मूर नभाया मां रुम झुम बरसे बादल आया रुम झुम बरसे बादल आया चुम चुम छेर छिमकाया मां चुम चुम छेर छिमकाया मां तन अंदर में लगियूं तवारूं तन अंदर में लगियूं तवारूं अलवीश कजी पाया मां अलवीश कजी पाया मां चुम चुम बरसे बादल आया चुम चुम छेर छिमकाया साईं मुंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं अलण फ़क़ीर जे सुहिणे आवाज़ सां अलिफ़ अलाह मीम मोहम्मद आहिनि अली कर ॼाणा ऐं जॾहिं असां इल्म जे शहर जे दरवाज़े जो ज़िक्र करियूं था त इहा हदीस कीअं न यादि अचे त इल्म जो शहर आहियां ऐं अली उल मुर्तज़ा करमल्ला वजो हुनजो दरवाज़ो आहे अना मदीनतुल इल्म व अलियुन बाबहा त असां भलारे भिटाई जो ज़िक्र केॾी पाबोह मझां कंदा आहियूं ऐं करणु बि घुरिजे छो न करणु घुरिजे मुहर्रम अल हराम खां पोइ जेको महीनो अचे थो सफ़रुल मुज़फ़र जो उहो भलारे भिटाईअ जे उर्स मुबारक जो महीनो आहे 14, 15 ऐं 16 सफ़रुल मुज़फ़र ते हर साल लाखिणे लतीफ़ जो संदसि नगरीअ में भिटशाह में सालियानो उर्स मुबारक थींदो आहे हुकूमतुनि खे अञा ताईं मेड़ाकनि जी इजाज़त नाहे मिली तंहिं करे मुंहिंजी 3 बि मीटिंग थी हुई ऐं हिन मेले जे ई सिलसिले में सिंध जे सकाफ़त सियाहत खाते जे अमलदारनि सां ऐं इन ॾिस में अञा ताईं का बि पक कान्हे का त हिन साल भिटाई जो मेड़ो थींदो या न थींदो छाकाणि त लॉकडाउन जे करे ऐं सोशल डिस्टेंसिंग जे ऑर्डर्स जे करे अवां सभई ॼाणो था त रमज़ान मुबारक में सचल सरमस्त जो मेलो बि कोन थी सघियो दराज़ा शरीफ़ में ऐं उनखां अॻु में हिकु महीनो अॻु में शहबानुल मुअज़्ज़म में हज़रत लाल शहबाज़ क़लंदर जो मेड़ो जेको वॾे में वॾो मेड़ो थींदो आहे पूरे पाकिस्तान में हिन पूरे ख़िते में मां भायां थो पाकिस्तान भारत ॿिन्ही मंझि एतिरो वॾो मेड़ाको किथे कोन्हे थींदो भारत जे हवाले सां मूंखे पक त कान्हे पर पाकिस्तान जे हवाले सां पक आहे त सभिनी खां वॾो मेड़ाको हज़रत लाल शहबाज़ क़लंदर जे मेले ते थींदो आहे उर्स मुबारक ते थींदो आहे उहो बि कोन थी सघियो पर हिन भेरे भिटाई जो मेड़ो उन जे हवाले सां हिकिड़े ज़िमेदार मूंखे अमलदार ॿुधायो त 50% खां बि घटि चांसिस आहिनि त शायदि हिन भेरे मेड़ो थिए पर हुननि चयो त स्टैंड बाय पाण खे रहणो आहे तयारियूं पाण खे स्टैंड बाय करणियूं आहिनि छाकाणि त ईअं बि थी सघे थो त हुकूमत असांखे हिकु हफ़्तो अॻु में चवे त तव्हांखे करिणो आहे या महदूद पैमाने ते करिणो आहे त ॿिन्ही सूरतुनि में असांखे तयारु रहणो आहे अलबत्ता इहो ज़रूरु चयो वियो त जेका लतीफ़ एवॉर्ड जी तक़रीब थींदी आहे हर साल जंहिंखे घणो करे जेको वक़्त जो वज़ीर आला हूंदो आहे उहो चेयर कंदो आहे उहो ख़ासि महिमान हूंदो आहे उहा तक़रीब मेले न थियण जी सूरत में उहा तक़रीब कराची में मुनक़िद थींदी
ऐं पोइ उते उहे अवॉर्ड्स ॾिना वेंदा मोटप पैलेस कराची में, पर जेकॾहिं उहो मेड़ो उते मुनक़िद नथो थिए। सो भिटाई जे हवाले सां ॻाल्हि कईसीं। भिटाई जे हिन साल जे मेड़े जी पक अञा ताईं कान्हे का। मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए आगाह कंदुसि, जेकॾहिं इन ॾिस में का बि पेशरफ़्त थींदी त मां ज़रूरु तव्हांखे आगाह कंदुसि। भिटाई खां पुछियो वियो त तव्हांजे पसंदि जो थांव कहिड़ो आहे। ॾाढो दिलचस्पु हिकिड़ो सुवालु आहे। भला भिटाईअ खां पुछियो वियो तव्हांजे पसंदि जो पॉट थांव कहिड़ो आहे, त हुन चयो त मूंखे ढकणु सभिनी खां वधीक पसंदि आहे। पुछियो ढकणु छो? चयाऊं छाकाणि त उहो ढकींदो आहे। ऐं इहो जेको सतार, जेका सतारी वसफ़ आहे, इहा अलाह जी वसफ़ आहे त उहो ॿियनि जे ऐबनि खे ढके। त केॾी गहरी ॻाल्हि आहे त इंसान खे बि सतार हुजणु घुरिजे, इन ख़ुदाई सिफ़त जो मालिक हुजणु घुरिजे, ॿियनि जे ऐबनि खे ढकणु घुरिजे, ॿियनि जी ख़ूबियुनि खे एनहेंस करे ऐं ॿुधाए, ॿियनि खे ॿुधाए, ॿियनि ताईं पहुचाए। चङी ॻाल्हि आहे। जेकॾहिं दोस्त खे का चङाई ॿुधाइणी आहे त उनखे पंहिंजे मुंहं सां कन में ॿुधाए छॾिजे त हीअ चङाई हीअं अथई, हिन खे हीअं कंदे त वधीक तुंहिंजे लाइ काराइती ॻाल्हि हूंदी। तव्हां लाइ नेरनि कई आहे अलाए नाहे कई। जेकॾहिं तव्हां नेरनि नाहे कई त मूं वटि ॾाढी हिकिड़ी डिलिशियस क़िस्म जी, हिकिड़ी ॾाढी ज़ाइक़ेदार क़िस्म जी नेरनि आहे, ऐं उहा नेरनि आहे दाल छोला ढबल। दाल छोला ढबल तूं खाई वञ अदल। अबाणा फिल्म 1958 में रिलीज़ थी, सिंधी फिल्म, ऐं अबाणा फिल्म मंझां ही गीत अव्हांजी ख़िदमत में पेश करियां पियो। अबाणा फिल्म पार्टीशन ते ठहियल हुई ऐं असांजा सिंधी भाउर जेके विरहाङे खां पोइ जिन खे ज़ोरीअ वञिणो पियो भारत, त उन्हनि जे दर्द ते ठहियल इहा फिल्म आहे। ऐं उन में शिकारपुर जी बाज़ार ॾेखारियल आहे, ऐं उन में इहो गीत आहे जंहिंमें दाल छोला ढबल इहो नेरनि विकिणंदड़ उहो होको थो ॾिए पियो, ऐं उन होके ते मुश्तमिल ख़ूबसूरत गीत आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त ॿुधो। दाल छोला ढबल तू खाई वठ दल दल, दाल छोला ढबल तू खाई वठ दल। ओ काका ओ चाचा ओ काका हेॾे आ, तू दाल वठी खाओ, आहिनि मिर्च मसाला दल, काका मिर्च मसाला दल दल। दाल छोला ढबल तू खाई वठ दल, दाल छोला ढबल। बिह बटालू चेहरा चेहरा चटनी चशके वारी, बिह बटालू चेहरा चेहरा चटनी चशके वारी। बिन पैसनि में ढव कराया नेरण थमोचारी, खाई ॾिसो खाई ॾिसो खाई ॾिसो। बिन पैसनि में ढव कराया नेरण थमोचारी। ओ काका ओ चाचा ओ काका हेॾे आ, तू दाल वठी खाओ, आहिनि मिर्च मसाला दल, काका मिर्च मसाला दल दल। दाल छोला ढबल तू खाई वठ दल, दाल छोला ढबल। लड्डू जलेबी पेड़ा बर्फी चाबू हलवो मेसू, लड्डू जलेबी पेड़ा बर्फी चाबू हलवो मेसू। टेऊं टोपण उर्स खमीसो खाए पोहू पेसू, टेऊं टोपण उर्स खमीसो खाए पोहू पेसू। ओ काका ओ भाऊ ओ काका हेॾे आ, तू तीरो पूरी खाओ, काका गिहर गिह बुडल, काका गिहर गिह बुडल। दाल छोला ढबल तू खाई वठ दल दल, दाल छोला ढबल दाल छोला ढबल। काकी क्यों राधे मन जी चप खाईंदा वञो, गरमा गरम गरमा गरम। काकी क्यों राधे मल जी चप खाईंदा वञो, पुटी मोती मल जी हेकर आजमाईंदा वञो। अड़थदी आहे सोडा लेमन रोज गुलाबी वरताईंदा वञो, सोडा लेमन रोज गुलाबी वरताईंदा वञो। ओ काका ओ चाचा ओ ठाकुअ खे पोइ मञिजो, यार भेरो बूर न बणिजो, काका गाढ़ा थींदे गल, काका गाढ़ा थींदे गल। दाल छोला ढबल तू खाई वठ दल दल, दाल छोला ढबल दाल छोला ढबल दाल छोला ढबल।
साईं मुंहिंजा दाल छोला ढॿल तव्हां खाधा, मूंखे उमेदु आहे त तव्हांजी सुठी नेरण थी वई हूंदी ऐं हाणे तव्हां बिल्कुलु तयारु हूंदव पंहिंजे ॾींहं जा कम करण जा। असां जूं उन ख़्वाहिशूं तव्हां सां गॾु आहिनि। इहा अबाणा फिल्म, इन अबाणा फिल्म में साधना कमु कयो हुयो ऐं साधना असांजी शिकारपुर जी ॾाढी ख़ूबसूरत अदाकारा, ख़ूबरू बि ऐं अदाकारी जे लिहाज़ खां बि ॾाढी बासलाहियत अदाकारा हुई। उनखां पोइ उनजो जनमु कराचीअ में थियो। उहा असुलु शिकारपुर सां मुतालिक़ हुई पर उनजो जनमु कराचीअ में थियो। बाद में हूअ जॾहिं पार्टीशन खां पोइ भारत हली वई त हुन ॾाढी ख़ूबसूरत फिल्मूं ॾिनियूं ऐं उन्हनि ख़ूबसूरत फिल्मुनि में पंहिंजे अदाकारी जा जौहर ॾेखारिया। मंज़ूर सखीराणी खां ॿुधूं था निज़ाम ज़ाहिर जा ॿोल। मूंखे उमेदु आहे तव्हांखे गीत ज़रूरु पसंदि ईंदो। निरालो ऐं मुनफ़रिद गीत आहे, ज़रूरु ॿुधिजो, दिलि सां। सवा तो रहे थो सदा साह साणू, सवा तो रहे थो सदा साह साणू, न रुस तूं असां खां सजण थे सियाणू। सवा तो रहे थो सदा साह साणू। तुंहिंजो इश्क दिल में अज़ल खां समायो, तुंहिंजो इश्क दिल में अज़ल खां समायो, सिवा तुंहिंजे सुहिणा पसंदि को न आयो, पसंदि को न आयो। पिरी प्यार पंहिंजो सदिन खां पुराणो, न रुस तूं असां खां सजण थे सियाणो। सवा तो रहे थो सदा साह साणू। रहियो कुर्ब जंहिं ते अव्हां जो सदाई, रहियो कुर्ब जंहिं ते अव्हां जो सदाई, उहो ई मां आहियां मिठा मुंहुं बसाई, मिठा मुंहुं बसाई। अजब आ अव्हां नथा अॼु सुञाणो, न रुस तूं असां खां सजण थे सियाणो। सवा तो रहे थो सदा साह साणो। कयुम इश्क में शर्फ ऐं शान सदके, कयुम इश्क में शर्फ ऐं शान सदके, तोता साह सदके, मिठा जान सदके, मिठा जान सदके। अज़ल खां अव्हां वटि ज़ाहिर विकाणो, न रुस तूं असां खां सजण थे सियाणो। सवा तो रहे थो सदा साह साणो, न रुस तूं असां खां सजण थे सियाणो। सवा तो रहे थो। सवा तो रहे थो सदा साह साणो, न रुस तूं असां खां सजण थी सियाणो। निज़ाम ज़ाहिर साहिबु असांजे ख़ैरपुर सां तालुक़ु रखंदड़
नामियारो शाइर आहे ऐं साहिब तर्ज़ शाइर आहे, क़ादिरुल कलाम शाइर आहे। अलाह साईं सिहत सां केस वरी जमार ॾे। उन जी शाइरीअ खे मंज़ूर सखीराणी जे आवाज़ में अवां ताईं पहुचायोसीं। दोस्त, असांजे हिन प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजी राय जो इज़हार कंदे ख़ासि तौर ते प्लेलिस्ट जी तारीफ़ कंदा आहिनि त उहे गीत असांखे ॿुधण जे लाइ मिलंदा आहिनि जेके गीत आम तौर ते असांखे सिंधी मौसीक़ी जे हवाले सां किथे बि ॿुधण जे लाइ कोन था मिलनि। सूरज शाखूं कढियूं जी हिकिड़ी ख़ूबी इहा बि आहे ऐं वरियनि खां वठी जेके सूरज शाखूं कढियूं जा ॿुधंदड़ असांजा दोस्त आहिनि उहे इन ख़ूबीअ खे ज़रूरु साराईंदा आहिनि। मां उन जे लाइ तव्हांजो बेहदि थोराइतो आहियां जो तव्हां असांजे हिन प्रोग्राम खे पसंदि बि करियो था ऐं उनजी मौसीक़ी खे पसंदि करियो था। लाड़काणे में महानूर इस्माइल तव्हां प्रोग्राम खे ॿुधो पियूं ऐं पसंदि करियो पियूं ऐं प्रोग्राम जे हवाले सां हर प्रोग्राम जे आख़िर में तव्हां डिटेल्ड राय ॾींदा आहियो मुख़्तलिफ़ गीतनि जे हवाले सां। मां उन जे लाइ तव्हांजो बेहदि थोराइतो आहियां जो तव्हां पंहिंजी राय जो इज़हार कंदा आहियो। हबीब लगारी साहिबु, तव्हांजो फीडबैक असां ते पहुतो, वॾी महिरबानी जो तव्हां प्रोग्राम खे पसंदि बि कयो ऐं प्रोग्राम जे आगाज़ ॿीहर आगाज़ जी भलीकार वारनि लफ़्ज़नि में तव्हां पज़ीराई बि कई आहे जंहिंजे लाइ मां तव्हांजो बेहदि थोराइतो आहियां। अनिला मीराणी, तव्हां हैदराबाद खां प्रोग्राम खे ॿुधो पियूं, पसंदि करियो पियूं, तव्हांखे बि भलीकार था चओ हिन प्रोग्राम में। मूंखे उमेदु आहे त तव्हांजो ऐं असांजो हीउ जेको नशियाती सफ़र आहे सभिनी असांजे सामईन सां उहो जारी रहंदो। रज़ा मोहम्मद ज़रदारी साहिबु, तव्हां असांजा ॾाढा पुराणा ॿुधंदड़ आहियो। नवाब शाह खां तव्हां असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधो पिया। मुख़्तलिफ़ चैनल्स तां जॾहिं जॾहिं बि मुंहिंजा शोज़ नशर थींदा आहिनि तव्हां न फ़क़ति उन्हनि में टेलीफोनिक कॉल्स जे ज़रिए पार्टिसिपेट कंदा आहियो बल्कि तव्हां ॾाढे सुहिणे नमूने सां उन में शामिल बि थींदा आहियो ऐं पंहिंजी राय जो इज़हार बि कंदा आहियो जंहिंजे लाइ मां तव्हांजो बेहदि थोराइतो आहियां। उस्ताद बुखारीअ खे चूंडियो अथमि अव्हां जे समातुनि ताईं पहुचाइण जे लाइ। ऐं उस्ताद बुखारी जो हीउ जेको गीत आहे इहो मुख़्तलिफ़ आवाज़नि में ॻायल आहे ऐं खोड़ सारनि शाइरनि जा के अहिड़ा मशहूरु गीत हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ धुनुनि में मुख़्तलिफ़ कंपोज़र्स कंपोज़ कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ रागी उनखे ॻाईंदा आहिनि ऐं सभिनी जो अलॻि अलॻि रस ऐं चस हूंदो आहे। त हिन गीत खे हिन वक़्तु अंबर महक जी आवाज़ में असां शामिलु करियूं था। हिकिड़े सिंधीअ जे चैनल जे लाइ इन गीत खे रिकॉर्ड कयो वियो, टेलीविज़न चैनल जे लाइ। त मां अव्हांजी ख़िदमत में इहो गीत पेश करियां थो, पर उन खां अॻु में मूंखे बुखारी साहिब जे ग़ज़ल जूं चंद सिटूं थियूं यादि अचनि ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त अव्हां सां मां उहे शेयर करियां। कुल्फ़त कठी करण खां मोहबत रती चङी आहे, कुल्फ़त कठी करण खां मोहबत रती चङी आहे, कूड़े क़िसे खणण खां हिकु सिट सची चङी आहे। खारियूं खटियूं न खोलियो, ॿोलियूं मिठियूं के ॿोलियो, रसवल रखी चङी आहे, माखी चखी चङी आहे। ऐं मोहबत जे मामले में संगत जे सिलसिले में ॻणती कबी त नाहे पर जे कजे चङी आहे। बाग़नि में छांग रखिजे पोखुनि मां गाह गुॾिजे, बाग़नि में छांग रखिजे पोखुनि मां गाह गुॾिजे। कंहिं दोस्तीअ जे ख़ातिर का दुश्मनी चङी आहे ऐं पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा, पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा। उस्ताद दिलि पकी कर जो दिलि पकी चङी आहे।
ओ परदेसी दिल जा पका हाणे त मोटी आव मिठा। अंबर महक खां उस्ताद बुखारीअ जे ॿोलनि खे पिया ॿुधोसीं। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, रेडियो VOS लंडन तव्हांजी ख़िदमत में असीं पेश करे रहिया आहियूं। भलार भिटाई जे हवाले सां मूं तव्हांखे नंढिड़ो वाक़ियो ॿुधायो। हिकिड़ो ॿियो वाक़ियो मूंखे ज़हन में अचे थो, ऐं इहे रवायतूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मौरिख़नि कोट कयूं आहिनि, पर ॾिसो तारीख़ जे हवाले सां ॿिनि शयुनि जी ॾाढी अहमियत हूंदी आहे। हिकिड़ी हूंदी आहे रिवायत, जेका माण्हुनि खां तव्हां ॿुधी, राविन खां ॿुधी, जेके उन दौर जा माण्हू वरी उन्हनि सीना बसीना मुंतक़िल कई पंहिंजे औलाद ताईं उहा ॻाल्हि या उहो वाक़ियो। ऐं ॿी हूंदी आहे दरायत, यानी दर आयत, जेका वाक़ई हक़ीक़तुनि ते, मुशाहिदनि ऐं तजुर्बनि ऐं शाहिदनि ते मुश्तमिल हुजे शइ, त उहा दरायत हूंदी आहे। त इन्हनि ॿिन्ही खे मिली करे तारीख़ ठहंदी आहे। घणो करे तारीख़ बेस कंदी आहे दरायत ते, पर रवायत जो ज़िक्र, तारीख़दान जो इहो फ़र्ज़ु आहे त रवायत जो ज़िक्र ज़रूरु करे। पढ़ंदड़ पाण ई उहो फ़ैसिलो कंदो त उहो उन ते यकीन करे थो या नथो करे। सो भिटाई सरकार जे हवाले सां हिकिड़ी रवायत आहे त उन्हनि खां पुछियो वियो त साईं तव्हां सुन्नी आहियो या शिया आहियो? उन्हनि चयो आउं इन्हनि ॿिन्ही जे विच ते आहियां। त पुछण वारे पुछियो त इन्हनि ॿिन्ही जे विच ते त कुझु बि न आहे? त हुननि चयो हा बिल्कुलु, मां कुझु बि न आहियां। ऐं इंसानु जॾहिं पंहिंजो पाण खे कुझु बि न वारे दर्जे ते खणी ईंदो आहे, तॾहिं ई उहो सभु कुझु वारे मंज़िल तरफ़ सफ़र शुरू कंदो आहे। अनवर बलोच ऐं महर सीमीअ खां ॿुधूं था हिन सुहिणे गीत खे। पछतायो असां तोखे विञायो असां, आहे पछतायो असां। तन्हाईअ में अक्सर, तन्हाईअ में अक्सर, तन्हाईअ में अक्सर, छो घबरायो असां, आहे पछतायो असां। पछतायो असां। वसायो असां, आहे पछतायो असां। तोखे विञायो असां, आहे पछतायो असां। रहायो असां, आहे पछतायो असां। तोखे विञायो असां, आहे पछतायो असां। तोखे
तोखे विञायो असां आहे पछतायो असां पाकिस्तान टेलीविज़न जे मौसीक़ीअ जे ख़ज़ाने सौती ख़ज़ाने मंझां ही इंतख़ाब हुयो। अनवर बलोच हिन गीत खे ॻाए रहियो हो ऐं हिन में जेको आलाप हुयो सो महर सीमीअ जो हुयो ऐं महर सीमीअ जे उन गीत खे ही दिलरुबा हवाऊं ही मदभरियूं फ़िज़ाऊं खे असांजे ॿुधंदड़नि असांजे पोएं प्रोग्राम में यानी अंगारे वारे प्रोग्राम में बेहद पसंदि कयो, जंहिंजे लाइ मां तव्हांजो बेहद थुराइतो आहियां। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। अवां सां गॾु अवांजो मेज़बान यासिर काज़ी मौजूदु आहियां। अवां जेकॾहिं हिन प्रोग्राम खे पहिरियों दफ़ो ॿुधो पिया या प्रोग्राम जे स्केजुअल जे हवाले सां अञा अव्हांखे मालूमात न आहे त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अव्हांजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां मुंहिंजी हाज़िरी 3 दफ़ा हफ़्ते में अॼुकल्ह थिए पई ऐं उन में मुंहिंजा 2 सिंधी प्रोग्राम्स शामिल आहिनि। जेको सूरज शाखूं कढियूं आहे हींअर तव्हांजी ख़िदमत में पेश करियां पियो, इहो अंगारे ते ऐं जुमे ते अव्हीं ॿुधंदा आहियो ऐं अॼु जुमो आहे तंहिंजे करे अॼु असीं अव्हां सां मिलूं पिया पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़। हीउ प्रोग्राम सुबुह जे 10 लॻे अव्हांजी ख़िदमत पेश थींदो आहे ऐं रिपीट ब्रॉडकास्ट थींदो आहे शाम जे 6 लॻे ऐं बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ लंडन टाइम जे मुताबिक़ सुबुह जे 6 लॻे अव्हांजी ख़िदमत में फ्रेश ब्रॉडकास्ट में हीउ प्रोग्राम नशर थींदो आहे ऐं वरी मंझंदि जे 2 लॻे तव्हां ॿुधंदा आहियो हिन प्रोग्राम खे रिपीट ब्रॉडकास्ट में। मुंहिंजी तव्हां सां जेका 3 मुलाक़ात थींदी आहे सा छंछर वारे ॾींहुं यानी सुभाणे अव्हां सां मुलाक़ात थींदी। इंडस मेलोडीज़ हिन प्रोग्राम जो नालो आहे। मंझंदि जे 3 लॻे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ ऐं बरतानिया जे मयारी वक़्त जे मुताबिक़ सुबुह जे 11 लॻे हीउ प्रोग्राम नशर थींदो आहे असां सिधो ऐं उनखां पोइ इनखे असां रिपीट ब्रॉडकास्ट में नशर मुक़रर में असां तव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ राति जे 10 लॻे ऐं बरतानिया जे वक़्त जे मुताबिक़ लंडन टाइम जे मुताबिक़ शाम जे 6 लॻे। त इहे 3 मुलाक़ातूं अव्हांजूं ऐं मुंहिंजूं थींदियूं आहिनि। सो अव्हीं ऐं असीं जॾहिं मिलूं था त ॻाल्हि सिंध जी थिए थी, छाकाणि त उन अंग्रेज़ी प्रोग्राम में बि इंडस मेलोडीज़ में बि असां इंडस वैली सिविलाइज़ेशन सिंधु मातरी तहज़ीब उन जी मौसीक़ीअ उन जे अदब उन जे माण्हुनि उन जी एंथ्रोपोलॉजी उन जी तारीख़ उन जी तहज़ीब उन जे तमदन उन जे विरसे ऐं उन मुतालिक़ कई ॻाल्हियूं कंदा आहियूं। अंग्रेज़ीअ में इन करे कंदा आहियूं जो उहो प्रोग्राम वाइडली हर्ड प्रोग्राम आहे असांजो ऐं इहो पहिरें वॉइस ऑफ यूथ FM नेटवर्क 99 तां नशर थींदो मुख़्तलिफ़ स्टेशन्स तां इंक्लूडिंग हैदराबाद दादू ऐं टंडो लहयार ऐं उनखे अव्हां ताईं पहुचाइण जो मक़सदु इहो आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे बि असांजा उहे दोस्त जेके गैर सिंधी दोस्त आहिनि उहे ॿुधनि ऐं सिंध जो मुतालिक़ मालूमात असां उन्हनि ताईं पहुचायूं। इक़बाल जो न हर लहज़ा है मोमिन की नई आन नई शान, त असांजी हिन धरती असांजे हिन ख़िते असांजे हिन टेरफरा जे हवाले सां जेको नओं शान आहे ऐं नई आन आहे उनखे दुनिया ताईं पहुचाइण जो वक़्तु आहे। असां पाण त असांखे त ख़बर आहे त असांजी तहज़ीब केतिरी रिच आहे। असां 7000 साल पुराणी तहज़ीब खां बि वधीक पुराणी तहज़ीब जा मालिक आहियूं। पहिरीं 5000 साल चयो वेंदो हो, पर M.H. पंवर साहिब जॾहिं किताबु लिखियो 7000 years हिस्ट्री ऑफ इरीगेशन ऑफ सिंध, सिंध जी आबपाशीअ जी 7000 सालनि खां वधीक पुराणी तारीख़ हिकिड़े आबपाशीअ जे माहिर लिखी आहे। त सोचो त जॾहिं आबपाशी 7000 सालनि खां वठी मौजूदु आहे त उहो इंसानु जंहिं उहो आबपाशी जो निज़ाम ठाहियो उहो सुधरियल इंसानु केतिरो अॻु में खां हिते मौजूदु हूंदो। त असां वटि इहो जेको मौजो दड़ो या असां वटि जेके मुख़्तलिफ़ इहो महरगढ़ ऐं ॿियूं जेके तहज़ीबूं मिलनि थियूं पियूं इहे त उन वक़्तु औज ते हो हितां जो इंसानु। 0 पॉइंट कहिड़ी आहे इहा का बि ख़बर कान्हे का ऐं इहा ख़बर अञा ताईं हिकिड़ो मुअमो बणियलु आहे जंहिंखे आर्कियोलॉजिस्ट ऐं एंथ्रोपोलॉजिस्ट जेके माण्हूयात या इल्म इंसान जा जेके माहिर आहिनि उहे हुनखे ॻोल्हण जी कोशिशि कनि पिया ऐं जेके आसार क़दीमा जा माहिर आहिनि उहे हुनखे ॻोल्हण जी कोशिशि कनि पिया। शेख अयाज़ जो हिकिड़ो ख़ूबसूरत गज़ल आहे जेको हूअं मशहूरु त रजब अली जे आवाज़ में आहे ऐं असां अक्सर उन जेका पहिरीं सिट आहे गज़ल जे मतले जी पहिरीं सिट उनखे असां हाणे ज़रबुल मिसल जे तौर ते पहाके जे तौर ते इस्तेमालु था करियूं। जॾहिं बि कंहिं बि मोचारे माण्हूअ जे विछड़ण जी ख़बर असांखे मिलंदी आहे त असां हमेशह इहो कोट कंदा आहियूं लिखंदे बि ॻाल्हाईंदे बि त दूरि थींदा वञनि रोज़ जोगी अहिड़ा। हाणे उहा जेका सिट आहे उहा जंहिं गज़ल मां वरितलु आहे उन गज़ल खे तव्हां ताईं पहुचायां पियो, पर इहो गज़ल हिन वक़्तु रजब अली जे आवाज़ में तव्हां ताईं कोन पियो पहुचायां जेतोणीकि असां सूरज शाखूं कॾहिं में शामिलु कंदा आहियूं रजब अली जे आवाज़ खे बि, पर हिन वक़्तु सरमत सिंधी इहो गज़ल तव्हां ताईं पहुचाए पियो। अचो त ॿुधूं। रोज़ जोगी अड़ा तो अञा खोजिए खाड़े थी अड़ा थी
अञा थो जीअं हाड़े जीअड़ा 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 रोज पाता पे तो लिखी लियड़ा 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 दूर थींदा वञनि रोज जोगीअड़ा तूं अञा थो जीअं हाड़े जीअड़ा 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 साइमन जा प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में तव्हांखे भलीकार था चऊं सरमत सिंधी खां शेख अयाज़ जे ॿोलनि खे ॿुधी रहिया हुआसीं ऐं हाणे शामिलु करां थो साईं तालिबुल मौला जा ॿोल रूना लैला जे आवाज़ में। उहो ई तालिबुल मौला जंहिं चयो त जंहिं कयो बीमार सो मुंहिंजी दवा पाण ई कंदो, मूं निमाणीअ खे उमेदु आहे शफ़ा पाण ई कंदो, मुंहिंजे हीणे हाल जी जंहिं दम ख़बर हुनखे पई रहम आणे हू पिरी प्यारो पुछा पाण ई कंदो। बेकदरे रहण न देंदे सिकंदे साल थिया थींदस नेठ चरी सिकंदे
मून जातो त ए सिज जहिड़ा पिरीं रोज़ पाता पए तो लिकी लीअड़ा तूं अञा पियो जीअं हायड़े जीअड़ा। मां सम्झां थो त दुनिया जे घटि शाइरनि तशबीह ॾिनी हूंदी पंहिंजे महबूब खे सिज सां। मौलाना रूमी त ॾिनी आहे ऐं ॿियनि कुझु शाइरनि, पर अक्सर शाइर हर ॿिए खां पोइ टियों शाइर हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ पंहिंजे महबूब जे हुस्न खे चंड सां तशबीह ॾींदो आहे। पर इहो मुंहिंजो भिटाई हुयो जंहिं खंभात में ज़िक्र कयो आहे, सुर खंभात में चंड चवां सच जे मठो मोर न भाए, कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गिच, तो मुंहं में ॿरई मच तंहिंमें पेशानी न आहे पिरीअ जी। त उन चंड खे या चंड जे उन सूंहं खे महबूब जी सूंहं जे साम्हूं कुझु बि न आहे गर्दानियो ऐं उनखे कुझु बि न आहे ॼातो, छाकाणि त खंभात में जंहिं हस्तीअ जी तारीफ़ आहे उहा हस्ती ॿिन्ही जहान जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मूंखां कुझु ॾींहं पहिरियों ई कंहिं पुछो त इन सुर जे नाले जो सही प्रोनाउंसिएशन छा आहे, इहो आहे खंभात। ऐं कॾहिं असां भिटाई जे सभिनी सुरनि जो हिकिड़ो मुख़्तसिर तारीफ़ पेश कंदासूं, ख़ासि करे उन्हनि जे लाइ जेके वाक़िफ़ु न आहिनि उन जे नालनि खां या इन ॻाल्हि खां वाक़िफ़ु न आहिनि त उन सुर में ज़िक्र कंहिंजो आहे। हिकिड़ा त असां वटि लोक रुमानवी दास्तान आहिनि या भिटाई जूं 7 सूरमियूं आहिनि, उन में ससुई खे छॾे करे बाक़ी सभिनी खे हिकिड़ो हिकिड़ो सुर अर्पियल आहे। ससुई खे 5 सुर भिटाई अर्पिया आहिनि ऐं मुहक़िक़नि जो ख़्यालु आहे त ससुई जी जिदोजहद एॾी भिटाईअ खे पसंदि आई जो उनखे उन जिदोजहद जो, उन जाखोड़ जो, उन पीड़ा जो, उन मुसलसल वौड़ जो हिकिड़ो सिंबल बणायो उन 5 सुर उन ते। ससुई अबरीअ खां वठी ससुई आबरीअ खां वठी हुसैनीअ ताईं, माज़ूरीअ खां वठी कोहारीअ ताईं, देसीअ ताईं उन 5 सुर ॻाया आहिनि। त ॿियनि सुरनि में कंहिंजो ज़िक्र आहे, छाकाणि त भिटाई जा हिकिड़ा हीरोज़ बि आहिनि, जादम जखरो आहे, लाखो फुलाणी आहे, त ॿियनि जो बि ज़िक्र आहे, त रुगो हीरोइन्स न आहिनि भिटाई जूं। त कॾहिं असां उन्हनि जो तारीफ़ पेश कंदासूं त इहो भिटाई हुयो जंहिं खंभात में ॿिन्ही जहान जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उनजे ज़ाहिरी हुस्न जो, बातिनी हुस्न जो, उनजे अख़लाक जो, उनजे हर हवाले सां उनजे कंडक्ट जो एॾो सुहिणे नमूने सां ज़िक्र कयो आहे जो ॿिए कंहिं बि शाइर जी इहा ताक़त न आहे जो हू करे सघे। भूमि पिणु बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंध, जॾहिं मुंहिंजा महबूब घुमनि था त ज़मीन बिस्मिल्लाह थी चए पई, त उहा तारीफ़ कंहिं आम महबूब जी त थी नथी सघे। त ज़िक्र कयोसीं पए त चंड जो ज़िक्र या चंड सां तशबीह त हर शाइर ॾींदो आहे, पर इहो भिटाई हो जंहिं इहो चयो त चंड खे सच, जेकॾहिं चंड तोखे चवां त तूं त कॾहिं थोरो थो उभरी, कॾहिं 1 तारीख़ जो चंड आहीं, कॾहिं 4 तारीख़ जो चंड आहीं, कॾहिं 14 तो जो तूं चमकी थो, पर मुंहिंजो महबूब त सॼण सदाईं सोझरो, उहो त सदाईं सोझरो आहे। त सूरज शाखूं झकियूं कूमाणो कमर, सूरज शाखूं कढियूं जो त ज़िक्र मुमल राणे में आहे, जंहिंमां मां बैत कोट कंदो आहियां, जंहिंमां असां हिन प्रोग्राम जो नालो अख़ज़ कयो आहे। खंभात में ज़िक्र आहे सूरज शाखूं झकियूं कूमाणो कमर, जॾहिं मुंहिंजे महबूब दीदार करायो त सूरज जा किरणा, सिज जा किरणा बि झका थी विया ऐं कमर बि कूमाणो थी वियो, उहो कुमाइजी वियो। ऐं वरी मक़सूद गुल चयो त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो इहो शेर त चंड जी बांह ते खाॾी रखी तुंहिंजे दर्शन जूं दुआऊं थो घुरे, जंहिंजे दर्शन जूं दुआऊं चंड घुरे, फुल मून घुरे,
त उनजो हुस्न छा हूंदो उनजो अंदाज़ो लॻाए सघो था। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। सैफ समेजे जे आवाज़ में दी स्कैचिस जे हिन कॉम्पोज़िशन सां हसन दर्स जे सुहिणे ग़ज़ल खे ॿुधूं था। पखी परदेस जा सूरज लकनि पोयां लड़े थो पियो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ जेको ग़ज़ल आहे उहो पसंदि आहे ऐं अॼु बि पसंदि ईंदो। अचो त ॿुधूं। परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। वरड़ उन वाट ते वेठल अॻियां जिते रड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। वरड़ हुन वाट ते वेठल अॻियां जे तिरण रड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। लगी वई लाड़ सां आलऊं अव्हां खे ॿियो भला छा चऊं। लगी वई लाड़ सां आलऊं अव्हां खे ॿियो भला छा चऊं। असांखे इश्क सारिन जियां छंडे फूके छड़े थो पियो। असांखे इश्क सारिन जियां छंडे फूके छड़े थो पियो। वरड़ हुन वाट ते वेठल अॻियां जे तिरण रड़े थो पियो। पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो। हलिया ॿिया शहर पंहिंजे ॾे अभी मुर्गी मिली आख़िर हलिया ॿिया शहर पंहिंजे ॾे। असांजी ॻाल्हि जे ग़लतां अञा ॻोढ़ो
जे तिरण रड़े थो पियो पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो फुलन वांगुर छणू था प्या उमिर जे आंगुरन माडस फुलन वांगुर छणू था प्या सजण सिगरेट सस्ते जा सजो माण्हू सड़े थो पियो सजण सिगरेट सस्ते जा सजो माण्हू सड़े थो पियो वरण हुन वाट ते वेठल अॻियां जे तिरण रड़े थो पियो पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो वरण हुन वाट ते वेठल अॻियां जे तिरण रड़े थो पियो पखी परदेस जा सूरज परन पोयां लड़े थो पियो लड़े थो पियो सैम जा हसन दरस जे ॿोलनि खे सैफ समेत जे आवाज़ में शामिल कयोसीं प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हिन प्रोग्राम खे असीं अवां ताईं पहुचाईंदा आहियूं अवां जी ख़िदमत पेश कंदा आहियूं ऐं पेश करे रहिया आहियूं हफ़्ते जो ही थर्ड लास्ट ॾींहुं हूंदो आहे ऐं खोड़ सारनि ऑफिसुनि में खोड़ सारनि दफ़्तरनि में छंछरु आचर मोकल हूंदी आहे त वीकेंड जो आगाज़ ॼण त जुमे ते थींदो आहे त अहिड़नि दोस्तनि जे लाइ निखाशूं ऐं जिन जो कमुकार छंछर ते बि हले थो त पोइ उन्हनि जे लाइ त हमदर्दियूं ई आहिनि ऐं हिकिड़ा शोबा असां जहिड़ा शोबा जे मीडिया जो शोबो आहे उहो त 24/7 कंहिं वक़्तु बि वञी सघनि था ऑफिस वञी सघनि था ऐं घरां बि पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾेई सघनि था त उन्हनि सां त हद खां वधीक हमदर्दियूं असांजूं आहिनि हिकिड़ो सुहिणो तव्हांखे ॾेढुणो ॿुधायां ऐं पोइ उन ई शाइर जो तव्हांखे ख़ूबसूरत गीत थो ॿुधायां पियो वसंदा त ककर वांगे वसंदा त ककर वांगे सॼणनि जूं न पुछ ॻाल्हियूं रुसंदा त पत्थर वांगे अली दोस्त आजिज़ ऐं अली दोस्त आजिज़ जो कलाम ॻाए पियो ख़ादिम सखीराणी याद ईंदी हुई वतन ते
साईं वतन ते मींहं वसंदा हुआ ऐं वतन ते मींहं अॻे जॾहिं वसंदा हुआ त एॾी ॿोड़ कान ईंदी हुई जेॾी ॿोड़ हाणे थी अचे पई। ऐं कराचीअ में त ॿोड़ आई उहा त असां सभिनी ॾिठी, पर उन खां अॻु में कराचीअ वारे मींहं खां अॻु में काछो ॿुॾो, ऐं काछे ॿुॾण सां जेका सूरत हाल उते थी जोही ऐं उनजे आस पास जा इलाइक़ा वाही पांधी ऐं ॿिया इलाइक़ा एतिरे क़दुरु जो जेको गोरखिल ॾे वेंदड़ रस्तो आहे तव्हां ॾिठो त उहो सॼो ॿोड़ जो शिकार थी वियो। इन ते कंहिंजी बि जूअं कोन चुरी, को हिकिड़ी का रस्मी ख़बर कंहिं नेशनल टेलीविज़न जे मेन बुलेटिन ते ईंदी हुई त ठीकु आहे। कराची जॾहिं ॿुॾी त कराचीअ जे ॿुॾण सां पूरी दुनिया जे मीडिया में तहलको मची वियो। CNN ऐं BBC ताईं ख़बरूं अचणु लॻियूं, न फ़क़ति ख़बरूं अचणु लॻियूं बल्कि इमदादी कार्रवायुनि जो आगाज़ थियो, इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स बि इन्वॉल्व थी वियूं, वफ़ाक़ी हुकूमत तहरुक में अची वई, फ़ौज वफ़ाक़ी हुकूमत खे चयो तव्हां सूबाई हुकूमत सां गॾु वेहो, ऐं जॾहिं ॿई गॾु वेठा त हिकिड़ो पैकेज अनाउंस थियो, उन ते झिगझिग ऐं झेड़ो अलॻि त तव्हां 1100 अरब रुपयनि जो ऐलान कयो आहे ऐं उन मंझां 700 अरब खां मथे सिंध हुकूमत खे ॾियणा आहिनि ऐं बाक़ी सिर्फ़ु 3-3.5 अरब रुपया जेके आहिनि से उहे तव्हांखे ॾियणा आहिनि। ऐं उहा झिगझिग अलॻि थी त वरी तव्हां ॾिठो त काछे में न फ़क़ति बरसातूं बल्कि LBOD RBOD जे घारनि पवण सां जेका सूरत हाल आहे त हाणे असांजो लाड़ बि ॿुॾे पियो। ॻाल्हि इहा आहे त उहे जेके अमलदार आहिनि, उहे जेके असांजा हाकिम आहिनि, उहे हेलीकॉप्टर ते वेही मथां त चकरड़ो ॾेई हलिया था वञनि पिया। तव्हां ॾिठो हूंदो त असांजे जे वॾे वज़ीर वॾे ज़ौक़ ऐं शौक़ सां उहा वीडियो बि कई पए, उन्हनि ॿुॾल इलाइक़नि जी कराची जे हवाले सां इहा फुटेज हुई। त तव्हां वीडियोज़ भले कयो पर तव्हां उन्हनि जो अहसासु त करियो त उन ॿोड़ जो शिकार जेके उन ॿोड़ जो शिकार जेके जी आहिनि उन्हनि सां कहिड़ी हालत थींदी हूंदी। कल्होकी अख़बार में कल्होकी अवामी आवाज़ में मूं इन मुनासिबत सां कतो लिखियो त कराचीअ ॿोड़ ते दुनिया रड़ी पर, कराचीअ ॿोड़ ते दुनिया रड़ी पर ॿुॾो काछो ॿुॾे पियो लाड़ हाणे। कराचीअ ॿोड़ ते दुनिया रड़ी पर ॿुॾो काछो ॿुॾे पियो लाड़ हाणे। ॾिसी विया ॾूर हेलीकॉप्टर मां ॿुॾल झूपनि जी पीड़ा केरु ॼाणे। वाक़ई केरु ॼाणे ॿुॾल झूपनि जी जेका पीड़ा आहे। ऐं उन सूरत हाल खे ॾिसंदे इहो पियो तर्स अचे त आख़िर हिन जेको पीड़ियल अवाम आहे इन सूरत हाल खे, जेका हाणोकी सूरत हाल आहे, उनखे पंहिंजो नसीबु सम्झी छॾियो आहे, पंहिंजी क़िस्मत सम्झी छॾियो आहे। ऐं हुकुमराननि हाणे इनखे पंहिंजे तर्ज़ हुकुमरानीअ में इंक्लूड न करण जो कसम खणी छॾियो आहे त असांखे सुधारे जो को बि कमु कोन्हे करिणो, चाहे असांखे केतिरा बि साल कहिड़े बि ख़िते ते हुकूमत कंदे थी वञनि। यानी मूं अहिड़ा ॻोठ बि ॾिठा आहिनि जिते 16-16, 18-18, 20-20 कलाक बिजली कान्हे का, ऐं उन्हनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल्हि कजे थी या उन्हनि खे जॾहिं पुछिजे थो त भई तव्हां हिते रड़ो रांभो छो था, त उहे चवनि था त बसि साईं असांजो नसीबु आहे इहो। उनखे पंहिंजो नसीबु सम्झी उनखे एक्सेप्ट करणु क़बूलु करणु, इहा सिंध उहा ई आहे जितां तेल बि मिले थो, जिते गैस बि मिले थी, जितां बिजली थी पैदा थिए। हाणे कोयले जी बिजली जेका पैदा थी थिए पई, तव्हां ॾिसो थर मां थरकोल मंझां जेका बिजली ठहे थी, असां नेशनल ग्रिड खे ॾियूं था पिया, उन ई थर में उहा बिजली कान्हे का। जमपीर में जिते तव्हां ॾिसो त विंड पावर प्लांट लॻियल आहिनि बिजलीअ जा, उन जमपीर में अधु खां वधीक ॾींहं बिजली कान्हे का। इन सूरत हाल में असां कहिड़ो जेको आहे सो रोअणो रोऊं। ऐं हिकिड़ो त ग्लोबल वार्मिंग जे करे ऐं हिकिड़ो जेको असांजी क्लाइमेट चेंज जे करे आदिल नजम साहिब हिन ते ॾाढो डिटेल सां मुख़्तलिफ़ टेलीविज़न चैनल्स खे ॿुधाए पियो, यूट्यूब ते पंहिंजा लेक्चर्स बि ॾिए पियो। बोस्टन यूनिवर्सिटी में उहे डीन आहिनि पंहिंजी फैकल्टी जा, एनवायरमेंटल साइंसिस जी फैकल्टी जा। त असांजी हुकूमत खे, पर असांजे दोस्तनि खे को अञा उल्को न हो, उन्हनि खे इहो उल्को कोन्हे को त इहो जेके क्लाइमेट चेंजिस जे करे ॿोॾियूं बि घणियूं ईंदियूं, सीउ बि घणा पवंदा, गर्मियूं बि घणियूं पवंदियूं, फोग बि घणी थींदी, कोहीड़ो बि घणो थींदो, उनजे साइंसी सबबनि ते गौर कयो वञे। इहो असां वटि टाइम असांजे हुकुमराननि वटि कोन्हे। ख़ैर सूर हिक ॿिए सां सलींदा रहंदासूं। अब्दुल गफ़ार तबस्सुम जे ॿोलनि सां, मंज़ूर सखीरानी जे आवाज़ सां तव्हांखे छॾियो पियो वञा। वींदे वींदे गुलाब ॾींदी वई, सोच जो नओं सराब ॾींदी वई, मेले में बीठो हो त तबस्सुम खे को कहाणी किताब ॾींदी वई। मां तबस्सुम साहिब बि चवंदो आहियां त हिते तव्हां सिट लिखो आहे शाइरीअ जो किताब ॾींदी वई। मेले में बीठो हो त तबस्सुम खे शाइरीअ जो किताब ॾींदी वई, त इन में उनजो बहर बि पूरो अचे हा, सिट बि सुहिणी लॻे हा। बहरहाल अॼोके प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं मंझां तव्हांखे इजाज़त घुरूं था। अवल ख़ैर सुभाणे मंझंदि जे 3 लॻे पाकिस्तान जे बहरी वक़्त जे मुताबिक़ तव्हां सां मुलाक़ात थींदी ऐं लंडन जे वक़्त जे मुताबिक़ 11 लॻे मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बानी यासिर काज़ी खे ॾींदा इजाज़त। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, जेॾांहुं पेर तेॾांहुं ख़ैर, अल्लाह निगहबान।
वींदे वींदे गुलाब थींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, सोच जो नो शराब ॾींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, सोच जो नो शराब ॾींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई। निहारे चकियो मथे चपके, हुन निहारे चकियो मथे चपके, बिठलन खे हिसाब ॾींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई। मलमल ते छेंभ अजरक जी, कोरी मलमल ते छेंभ अजरक जी, खाली नेणन में ख्वाब ॾींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई। मेले में बीठो हो तबसम के, मेले में बीठो हो तबसम के, को कहानी किताब ॾींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, सोच जो नो शराब ॾींदी वई, वींदे वींदे गुलाब थींदी वई, वींदे वींदे गुलाब। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।